जेॾीमहिल राणो आयो मूमल जी माला जे हेठों त संगती बि राणे सां गॾु हुया, 3-4 संगती हुयसि। सो ॾिठनि त माण्हुनि जूं सिसियूं कुंगरा कोट जूं कुंगरा लॻी पियूं आहिनि। त पोइ उते राणे खे चवनि था मोटी हल, चे न मोटी हलंदसि। उते था चवनसि त मूं गुजारत मूं ॾिनी हुई त रांदि जा आयासीं खाॾ जा विया। काठ जो ई न, रांदि जा आहिनि पहलवान ऐं खाॾ जा आहिनि पीस ऐं काठ जो आहे कंधी। काठ जो कंधी, काठ जी कंधी। मां ॿई तव्हांखे चयो मां चयो ॿिन्ही ते भने सघो था। सो हाणे तव्हांखे मां गुजारत करे ॾियां सिधी त रांदि जा आयासीं खाॾ जा विया। काठ जो ई न, चई त जेके पहलवान आयासीं पीसजी विया, तिन्हनि जो को कांधी ई न। साईं ॿोली जी आहे हेड़ी, नार नाले आहे हूर ऐं जर जी आहे लोढ़ी ऐं नालो आहे अज़ीम ऐं माण्हू जो आहे ग़लती। ॿी ॿोली आहे ॿी ॿोली आहे कंहिं। हाणे गुजारत सुर ससीं जेॾीमहिल ससीं जो हिनखे खटरी खे हथ आई, पोइ उते खटरी चए थो त ॿोली नार नाले जर जी नालो माण्हूअ जी ॿोली कई। चई त हेड़ी हूर लोढ़े अज़ीम ग़लती कंहिं कई। जीअं त मूं गुजारत ॾिनी हुई त कख लोह थियो हाणे फ़क़ीर जो नी। गुजारत सुर हुई ससीं पुन्हूं ते, जेॾीमहिल जो पुनल खे खणी आ सुबुह जो उथी रड़ियूं पई करे ते छा आहे चए थी कख लोह थियो हाणे फ़क़ीर जो नी। चए अधी इहो छा थी ॻाल्हाई। चएसि थी त अधी तव्हांखे मां सिधो करे ॿुधायां त झुॻो ताला थियो हाणे गिरो नी।